भारत पारां हिकु भेरो ॿीहर सिंतास मुआहिदे जी भञगड़ी कई वई आहे। पाकिस्तान भारत जे क्वार पावर हाइड्रो प्रोजेक्ट शुरू करण वारे ऐलान ते ॻणिती जो इज़हार करे छॾियो आहे। ज़रीन मूजिबि इंडस वाटर कमीशन भारत जे ऐलान ते ॻणिती जो इज़हार कयो आहे। पाकिस्तान पारां भारत जे तकरारी मनसूबे ते कमु शुरू करण वारे ऐलान ते ख़त लिखंदो। ज़रीन मूजिबि पाकिस्तान भारत खां क्वार हाइड्रो पावर प्रोजेक्ट बाबति तफ़सील तलब कंदो। ज़रीन मूजिबि भारत पाकिस्तानी दरियाउनि ते नओं प्रोजेक्ट शुरू करण खां अॻु 6 महीना अॻुवाट इतला ॾियण जो पाबंद आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज बणिजी विया। अॻवाननि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि पोखियल फ़सुलु पिणु तबाह थी रहियो आहे। घोटकीअ में आबादगारनि अब्दुल रहीम यारू जी अॻवाणीअ में एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। मीरपुर माथेलो ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी कारकुननि ऐं आबादगारनि ममताज़ गबोल, निसार गबोल, मुज़मिल बोज़दार, असद बोज़दार, ज़ाहिद अली ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाज कयो। चूंडको में कामरेड ख़ुर्शीद अहमद दहर, लतीफ़ रुड ऐं ॿियनि जी अॻवाणी में धरणो हंयो वियो। जोही में बि ॿिए ॾींहुं बि पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि कामरेड ग़ुलाम कादिर लगारी, कामरेड यूनिस सोलंगी, जुमन बबुर, ज़ुल्फ़कार रोस्ताणी जी अॻवाणी में हथनि में प्लेकार्ड खणी हथनि में पाणीअ जूं डूमड़ियूं ऐं मट खणी एहतजाज कयो। ख़ैरपुर में पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ क़ौम परस्त कारकुननि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उॾेरो लाल में रेगुलेटर ॾोहदरी मां निकिरंदड़ मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ सवें आबादगार टंडो आदम टंडो अलहिया रोड ते धरणो हंयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। हुननि चयो त उॾेरो लाल ॾहदरीअ मोरीअ मां निकिरंदड़ शाख़ुनि बोफाड़ थाणो माइनर ऐं हदेकी शाख़ुनि में पाणी जी शदीद खोट सबबि कपह जी पोखाई मुतासिर थियण लॻी आहे। कामरेड हाशिम वाढेलो, अब्दुल गनी वाढेलो, नज़ीर पठाण, अली मोहम्मद सेहड़ो ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि चयो त तयारु फ़सुल केलो, अंब, भाॼियूं, लीमा भाॼियूं ऐं ॿिया फ़सुल सुकण लॻा आहिनि। लाड़काणे में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। वारह में वाटर सप्लाई पाणी जी फ़राहमी बंदि हुजण ख़िलाफ़ शहरियुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। शहरियुनि न्याज़ हैदरी, जब्बार सुमरो, बरकत सोढर ऐं ॿियनि जी अॻवाणी में हथनि में मट ऐं बाल्टियूं खणी पब्लिक हेल्थ खाते जे नाअहल इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॿिए तरफ़ कोटड़ी बैराज में 60% पाणी जी खोट पैदा थी वई आहे। कोटड़ी बैराज कंट्रोल रूम मूजिबि अपस्ट्रीम में 12,000 क्यूसिक जी घुर्ज हुजण बावजूदि 4,900 क्यूसिक पाणी मौजूदु आहे, जॾहिं त अहिड़ीअ तरह डाउन स्ट्रीम 200 क्यूसिक पाणी मौजूदु आहे। पाणी जी खोट सबबि कोटड़ी, ठट्टो ऐं कराची जे समेत ॿिया केतिराई इलाइक़ा मुतासिर थियण लॻा, जॾहिं त कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी जी खोट सबबि मोहाणा वरी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ शेशवर गिलशेयर ढंढ मां पाणीअ जे नेकाल ऐं तबाही बाबति हंगामी क़दम खणण जी हिदायत करे छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त ऐं उन्हनि खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल यकीनी बणाए वञे। शहबाज़ शरीफ़ मुतासिर इलाक़नि में ख़ुराक, दवाऊं ऐं ॿियो ज़रूरी सामान हंगामी बुनियादनि ते फ़राहम करण जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ नुक़सान ऐं मुतासिर अवाम बाबति रिपोर्ट पिणु तलब कई आहे, जॾहिं त शाहराह कराक्रम ते हसनाबाद पुल वही वञण सबबि मुतबादिल रस्तो ठाहिण जा हुक्म पिणु जारी कया विया आहिनि। वज़ीर आज़म पारां ॿोॾि सबबि मुतासिर थियल 700 ऐं 250 मेगावाट बिजली घरनि जी जंगी बुनियादनि ते बिजली जूं बहाली जूं हिदायतूं पिणु जारी करे छॾियूं आहिनि। उन खां अॻु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ लाहौर में सलीम मेमोरियल ट्रस्ट इस्पताल जो दौरो कयो। वज़ीर आज़म खे इस्पताल में दिलि ऐं कैंसर समेत मुख़्तलिफ़ वार्डनि जो दौरो पिणु करायो वियो। इस्पताल में इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त जिन माण्हुनि वटि वसीला न आहिनि उन्हनि जो मुफ़्त इलाज थींदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त इस्पताल जी तामीर में मदद कंदड़ दुनिया ऐं आख़िरत जी भलाई कमाई आहे। वज़ीर आज़म चयो त सलीम मेमोरियल ट्रस्ट इस्पताल में आलमी मयार जी जदीद मशीनरी आहे। ग़रीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि जो मुफ़्त इलाज कयो वेंदो। MQM जी सीनियर अॻवान नसरीन जलील खे गवर्नर सिंध मुक़रर करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ मुक़ररीअ लाइ समरी सदर खे उमारे छॾी आहे।
ज़रियनि मूजिबि MQM पारां सिंध जे गवर्नर जे उहिदे लाइ नसरीन जलील खे नामज़द कयो वियो हो। MQM पारां नालो तजवीज़ करण बाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नसरीन जलील खे गवर्नर सिंध मुक़ररु करण वारी समरी सदर ॾांहुं उमाणे छॾी। MQM पारां गवर्नर सिंध लाइ 5 नाला तजवीज़ कया विया हुआ, जिन में नसरीन जलील, आमिर ख़ान, आमिर चिश्ती, वसीम अख्तर ऐं किशोर ज़ोहर शामिल हुआ। सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म पारां उमाड़ियल समरी मंज़ूर कई त नसरीन जलील तक़रीबन अधु सदी बाद बणजड़ सिंध जी औरत गवर्नर हूंदी। उन खां अॻु पाकिस्तान जे पहिरिएं वज़ीर आज़म लियाक़त अली ख़ान जी घरवारी राना लियाक़त अली ख़ान 1973 खां 1975 ताईं सिंध जे गवर्नर रही चुकी आहे। पंजाब में पावर शेयरिंग वारे मामले ते मुशावरत लाइ पीपल्स पार्टी जो वफ़द अॼु नवाज़ लीग सां मुलाक़ात कंदो। ज़रियनि मूजिबि पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग अॻवाननि में अॼु ॿीहर मुलाक़ात करण जो इम्कान आहे। लाहौर में अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जी रिहाइश गाह ते मुलाक़ात थियण जा इम्कान आहिनि। मुलाक़ात में अयाज़ सादिक़, ख़्वाजा सवाद रफ़ीक, अवैस लगारी ऐं ख़्वाजा इमरान नज़ीर शरीक थींदा। यूसुफ रज़ा गिलानी, कमरुज़मान कायरा, हसन मुर्तज़ा, अली हैदर गिलानी ऐं ॿिया बि मुलाक़ात कंदा। ज़रियनि मूजिबि पीपल्स पार्टी खे पंजाब में 4 वज़ारतूं ॾिनियूं वेंदियूं ऐं 2 सलाहकार हूंदा। कलमदाननि बाबति हतमी फ़ैसिलो अॼु कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त पंजाब जे गवर्नर वारे मुतालबे ते लचक ॾेखारण बैदि पीपल्स पार्टी खे पार्लियामेंटी सेक्रेटरी ऐं स्टैंडिंग कमेटीज़ में बि नुमाइंदगी ॾिनी वेंदी। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63A जी तशरीह लाइ दाख़िल सदारती रेफरेंस ते ॿुधणी सुभाणे थींदी। चीफ जस्टिस पाकिस्तान जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच केस जी ॿुधणी कंदो। जस्टिस एजाज़ुल हसन, जस्टिस मुज़फ़िर आलम मियां ख़ैल बेंच जो हिसो हूंदा। जस्टिस मुनीब अख्तर ऐं जस्टिस जमाल मंदोख़ैल बि बेंच में शामिल हूंदा। नवाज़ लीग जो वकील मखदूम अली ख़ान सुभाणे दलील ॾींदो। अटॉर्नी जनरल, एडवोकेट जनरल ऐं ॿियो सियासी पार्टियूं आर्टिकल 63A जी तशरीह बाबति पंहिंजा दलील मुकमल करे चुकियूं आहिनि। PTI पारां अॼु एबटाबाद में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। इमरान ख़ान जलसे खे ख़िताब कंदो। एबटाबाद में जलसे जूं तयारियूं मुकमल, कुर्सियूं ऐं साउंड सिस्टम लॻाइण बैदि स्टेज जो कमु बि मुकमल कयो वियो आहे। जलसागाह में दाख़िला लाइ 5 एंट्री पॉइंट्स क़ाइमु कया विया। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। कारकुननि खे चेकिंग बैदि जलसागाह में छॾियो वेंदो। PTI जो चेयरमैन इमरान ख़ान जलसे खे ख़िताब कंदो। PTI चेयरमैन इमरान ख़ान सां मुख़्तलिफ़ फ़िरक़नि सां रास्तो रखंदड़ आलमनि ऐं मशाइख़नि मुलाक़ात कई आहे। PTI पारां जारी कयल पधिराई मूजिबि मुलाक़ात में परॾेही साज़ जी जाच लाइ आला सतही अदालती कमीशन जे क़याम ऐं खुलियल ॿुधाइण हलाइण वारे मुतालबे जी ताईद कई वई आहे। पधिराईअ मूजिबि इमरान ख़ान सां मुलाक़ात में गयल ठहराउ मंज़ूर कयो वियो आहे। मुलाक़ात दौरान अॻूणो परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी, सेनेटर एजाज़ चौधरी ऐं अली मोहम्मद ख़ान समेत ॿिया अॻवान पिणु मौजूदु हुआ। पीपल्स पार्टी जो अॻूणो MPA हाजी अनवर ख़ान महर जो मढ़ जनाज़े निमाज़ अदा करण बैदि मिटीअ मां हवाले कयो वियो। आसिफ अली ज़रदारी, सैद ख़ुर्शीद अहमद शाह ऐं ॿियनि पारां अनवर महर जे लाॾाइण ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। पीपल्स पार्टी अॻूणो MPA हाजी अनवर महर गुज़िरियल राति कराची जे अस्पताल में लाॾाणो करे वियो हुयो। हाजी अनवर ख़ान महर जी जनाज़े निमाज़ आबाणी ॻोठु तमाचाणी में अदा करण बैदि संदसि मढ़ मिटीअ मां हवाले कयो वियो। हाजी अनवर ख़ान महर जे लाॾाणे ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह, सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह, MPA सैयद फ़ारूक शाह ऐं MPA सैयद अवैस शाह क़ादरी पारां पोयरनि सां ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में अटे जी क़ीमतुनि में इज़ाफ़े बैदि पंजाब मां अटे जी फ़राहमी शुरू कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे हिदायतुनि ते पंजाब मां KPK खे अटे जी फ़राहमी शुरू कई वई आहे, पर अञा ताईं अटे जी क़ीमतुनि में इस्तेहकाम नाहे अची सघियो। KPK में अधु मण अटे जी थेली 1400 रुपयनि में विकिरो थी रही आहे। अटे जी डीलर्स जो चवणु आहे त मार्केट में अटो पहुचणु शुरू थी वियो आहे। कुझु ॾींहनि में अटे जी क़ीमतुनि में लाथ अचणु शुरू थी वेंदी।
इमरान ख़ान जी हुकूमत दौरान संदसि घरवारी जी साहेड़ी फराह ख़ान उर्फ़ फराह गोगे जे घर ते 24 कलाक पुलिस पहिरो जो इंकशाफ थियो आहे। हिक पुलिस ऑफिसर इंकशाफ कयो आहे त इमरान ख़ान जी हुकूमत में पंजाब पुलिस जा अहलकार इमरान ख़ान जे घर ते वरी बुशरा बीबीअ जे दोस्त फराह ख़ान जे घर ते 24 कलाक पहिरो ॾींदा हुआ। पुलिस ऑफिसर मूजिबि लाहौर में डिफेंस जे पोश इलाक़े में फराह ख़ान जे घर ते हर वक़्तु पुलिस जूं 3 गाॾियूं मौजूदु रहंदियूं हुयूं। नेब ज़रियनि जो चवणु आहे त फराह ख़ान ख़िलाफ़ आमदनीअ खां वधीक मिल्कियतुनि ऐं मुबैना मनी लॉन्ड्रिंग जी जांच जारी आहे। सिंध समेत समूरी दुनिया में अॼु माहिरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में माउ जी अज़मत ते रोशनी विझण लाइ तक़रीबूं पिणु मुनक़िद कई वयूं आहिनि। माउ हिकिड़ी अहिड़ी हस्ती आहे जंहिंखे शफ़क़त, ख़ुलूस ऐं सब्र जो पेकर बणाए दुनिया में लाथो वियो। माउ कुदरत जो अहिड़ो तोहफ़ो आहे जंहिंजो को बि नेमल बदल न आहे। हिन ॾींहं खे मल्हाइण जो मक़सदु माउ जी मुक़दस रिश्ते जी अज़मत ऐं अहमियत खे उजागर करणु ऐं माउ लाइ मोहबत खे हथी ॾियणु आहे। माहिरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां सॼे मुल्क में तक़रीबूं थी वयूं आहिनि, जंहिं में माउ जी शान ऐं अज़मत जे मुख़्तलिफ़ पासनि ते रोशनी विधी वेंदी। पंजाब जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ माहिरनि जे आलमी ॾींहं ते दुनिया जे समूरनि माहिरनि खे सलाम पेश कंदे चयो आहे त माउ जहिड़ी हस्ती सां मोहबत जे इज़हार लाइ हिकु ॾींहुं मख़सूसु नथो रखी सघिजे। माहिरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज शरीफ़ पंहिंजे बयान में चयो आहे त माउ सरापा मोहबत ऐं अलाह जी अनमोल नेमत आहे। माउ सां मोहबत लाइ हर लम्हो ऐं हर साल जा 305 ॾींहं बि घटि आहिनि। हमज़ा शहबाज शरीफ़ चयो त हू हर माउ अज़ीम आहे ऐं समूरिन माहिरनि खे हू सलाम पेश करे थो। हमज़ा शहबाज चयो त वतन लाइ सिर घोरींदड़ शहीदनि जे माहिरनि खे बि हू सलाम पेश करे थो। पाक सरज़मीन पार्टी जे सरबराह मुस्तफ़ा कमाल 15 मई ते कराची में औरतुनि जो जलसो मुनक़िद करण जो ऐलान करे छॾियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो त इमरान ख़ान जी हुकूमत हिकु मदद जी सूरत में आई जेका करप्ट ऐं नाअहल हुई। मुस्तफ़ा कमाल चयो त हाणे जेका हुकूमत क़ाइमु थी आहे उहा चूंडियल नुमाइंदनि ते ॿधलु आहे ऐं जाइज़ तरीक़े सां इक़्तिदार में आई आहे। हुन चयो त इमरान ख़ान दावा कई हुई त 90 ॾींहनि में करप्शन ख़तमु करे छॾींदो ऐं पर संदसि दौर में समूरा इदारा करप्ट ऐं नाअहल थी विया। हुन चयो त इमरान ख़ान अमेरिका मां वापसि आयो त चयो पियो वियो हो त इमरान ख़ान ॿियों वर्ल्ड कप खटे आयो आहे, पर इमरान वापसि आयो हो त भारत वालियल कश्मीर खे पंहिंजो हिसो डिक्लेयर करे छॾियो हुयो। भारत अहिड़ो क़दम गुज़िरियल 75 वरनि में न खयो जेको इमरान ख़ान जे दौर में खयो। मुस्तफ़ा कमाल चयो त PSP कराची में 15 मई ते बाग़ जिना में औरतुनि जो सभ खां वॾो जलसो कंदी ऐं ॿुधाईंदासीं त हिन भेरे दोखो न खाईंदासीं। सऊदी अरब जे बादशाह शाह सलमान बिन अब्दुल्ला जी तबियत ख़राब थी पई आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त शाह सलमान खे रूटीन चेकअप लाइ इस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। सऊदी मीडिया मूजिबि शाह सलमान जिद्दा जे किंग फैसल इस्पताल में दाख़िल आहे, जिते संदसि मेडिकल टेस्ट थी रहिया आहिनि। सऊदी अख़्तियारनि पारां शाह सलमान जी तबियत बाबति तफ़सील ॾियण जे हवाले सां एहतियात खां कमु वरितो पियो वञे। ॿिए पासे डॉक्टरनि जो चवणु आहे त शाह सलमान जी ज़िंदगीअ खे को बि ख़तरो न आहे। रूटीन चेकअप तहत खेसि इस्पताल में दाख़िल कयो वियो आहे, जिते संदसि कुझु मेडिकल टेस्ट कया वेंदा। आमिर लियाकत जी घरवारी दानिया शाह मुड़ुस ख़िलाफ़ सबूत अदालत पेश करण जो इशारो ॾेई छॾियो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे दानिया शाह इल्ज़ाम मढ़ियो आहे त आमिर लियाकत नशो कंदो हुयो, नौकरनि जे साम्हूं इज़त बि न कंदो हुयो। दानिया शाह चयो त खेसि 2 खां 3 भेरा मार बि ॾिनी ऐं हिकु भेरो घुटो ॾियण जी कोशिश कई। दानिया शाह मूजिबि जेकॾहिं हू ग़लति औरत हुई त हुन साणुसि शादी छो कई। केस दाख़िल करण बाद आमिर लियाकत खेनि धमकियूं ॾेई रहियो आहे। हू आमिर लियाकत सां सुलह करणु नथी चाहे।